नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान मुकम्मल तरह से बंद थी वियो आहे। ॿुधण में आयो आहे त खोसा कबीले जे माण्हुनि खंडू खां नेशनल हाईवे ब्लॉक करे छॾियो आहे। असां हिन वक़्तु सीपेक खां क्रॉस करे अचूं पिया ऐं तव्हांखे नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान जी सूरत हाल ॾेखारींदा पिया। मुकम्मल तरह सां नेशनल हाईवे बंद है। ये नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान है, मुकम्मल तरह सां बंद है। नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान खंडू खां मुकम्मल तरह सां सील लगो पियो है। ॿुधण में अचे पियो त खोसा कबीले जे माण्हुनि खंडू रोड खां रोड ब्लॉक करे छॾियो आहे, छो त खोसा ऐं माछी कबीले जे विच में खूनी तकरार हलंदड़ आहे। असां कोशिश कयूं पिया तव्हांखे ॾेखारियूं। मुकम्मल तरह सां ही मोटरवे नेशनल हाईवे पाकिस्तान असां मौजूद आहियूं, जेको खंडू खां मुकम्मल तरह सां बंद आहे। ही खोसा कबीले जे माण्हुनि खंडू रोड खां नेशनल हाईवे ब्लॉक करा रहियो आहे। लखे गाॾियूं बीहिजी वियूं आहिनि। असां कोशिश कयूं पिया, तमामु अॻिते वञणु ॾाढो इंतिहाई मुश्किल आहे, पर वरी भी कोशिश कयूं पिया कोशिश कयूं पिया त तव्हांखे कंहिं न कंहिं तरह सां जेसी ताईं थी सघे असां गाॾियुनि जे विचां विचां अचूं पिया तव्हांखे ॾेखारियूं। हे मोटरवे पाकिस्तान नेशनल हाईवे खंडू खां बंद आहे, जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। लखे गाॾियूं बीही वियूं आहिनि। हाँ माण्हू मारिजी विया जहिड़े में। असां तव्हांखे आगाह कयूं त मोटरवे पाकिस्तान नेशनल हाईवे खंडू खां मुकम्मल तरह सां ब्लॉक आहे, जेको खोसा बिरादरी जे माण्हुनि रोड ब्लॉक कयो आहे। मुसलसल 4 कलाक थी विया आहिनि त अञा सूधो रोड बंदि आहे। लखे गाॾियूं बीही वियूं आहिनि ऐं मुसाफ़िर सख़्तु परेशान थी विया आहिनि। अस्सलाम वालेकुम, तव्हांखे हिते केतिरो टाइम थी वियो आहे? यको हिते हो, तव्हां किथां आया आहियो? सकण केॾांहुं पिया वञो? अच्छा, तव्हां बि गॾु आहियो? सही, तव्हां किथां आया आहियो साईं? हाला केॾांहुं वेंदो? अच्छा, तव्हांखे केतिरो टाइम थियो हिते? कलाक थी विया, फैमिली गॾु आहे ऐं रोड बंदि आहे। अस्सलाम वालेकुम साईं। साईं आपको कितना टाइम हुआ है? हमारा हो गया तकरीबन 2-3 घंटे। 2-3 घंटे हो गए। कहाँ से आए हो, कहाँ जा रहे हो? कराची से आए, जा रहे काबुल जा रहे हैं।
कराची से आए हो, काबिल जा रहे हो और 4-5 घंटे आपको हो गए हैं इधर फंसे हुए हैं रोड ब्लॉक में।